सिंध यूनाइटेड पार्टी के सरबराह जलाल महमूद शाह तरफां राब्ते मुहिम के सिलसिले में कराची के फ़कीरा ॻोठ मुखी गडाप ऐं वकील सोसाइटी सचल ॻोठ में कारकुननि हमदर्द जा मेड़ाका कोठाया विया। इन मौक़े ते SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह चयो त मेड़ाकनि जो बुनियादी मक़सद कारकुननि सां सिधे रीति राब्तो करे खेनि अवामी सुजागी पैदा करण लाइ आगाही ॾियणु आहे त जीअं सभई कारकुननि सां राब्ते में अची सुजागी लाइ पंहिंजी ॻाल्हि पहुचाए सघिजे। हुन चयो त सिंध जी तबाही ज़िम्मेवार पीपुल्स पार्टी आहे जिन खरबनि जी करप्शन करे सिंध खे तबाही किनारे ते पहुचाए छॾियो आहे। हुन वधीक चयो त ईंदड़ बदिलाती इलेक्शन में क़ौमी कारकुन चूंडुनि में भरपूर हिस्सो वठी हिकु नई सिंध जो बुनियाद रखंदा। सिंध हुकूमत पारां कोरोना वायरस का बचाव लाइ उपा वठण जे हुकुम बाद SSP जामशोर जे हुकुम ते कोटली साइड पुलिस पारां शादी हाल लॉन ते छापो हणी रिथल शादी मुलतवी कराई वई। राब्तो करण ते कोटली साइड पुलिस पोस्ट इंचार्ज ज़ाहिद हुसैन झताल ॿुधायो त सिंध हुकूमत जी कोरोना वायरस जे बचाव वारे हुकुम ते शादी हालनि ऐं जलसनि वारे प्रोग्राम ते पाबंदी लॻाई वई आहे। SSP जामशोर अमजद अली शेख जे हुकुम ते कोटली साइड अकबर लॉन शादी बंदि कराए छॾिया आहिनि। डहरकी जे सिविल अस्पताल जे MS पारां ॻोठाणे खे एम्बुलेंस ॾियण खां इनकार करण ते बेरोटा वासी ॻोठाणे अली हसन अबड़ो पारां एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते ॻोठाणे अली हसन अबड़ो दाहींदे चयो त न्याणी हाजरा खे डिलीवरी जी तकलीफ़ दौरान शहर जे निजी अस्पताल खणी आयासीं जिते हुनखे पुट जो औलाद थियो आहे, पर हुनखे साह में तकलीफ़ वधी वञण सबबि डॉक्टरनि संदसि मासूम ॿार खे रहीम यार ख़ान अस्पताल खणी वञण लाइ चयो आहे, पर सिविल अस्पताल में एम्बुलेंस ऐं ऑक्सीजन मौजूदु हुअण बावजूदि खेनि ॾियण खां इनकार कयो वियो आहे। डहरकी अस्पताल जे MS मुमताज़ ने एम्बुलेंस जो चई 2 कलाकनि खां पोइ पंहिंजो मोबाइल बंदि करे छॾी आहे, जंहिं ते मासूम ॿार जी हालत गणती जोगी आहे। हुन आला अख़्तियारनि खे अपील कई त MS जे ज़ातियुनि जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। सरकारी इदारो ॾिसी करे असां जो त ग़रीब माण्हू आहियूं, असां इहो पंहिंजो ॾिसी करे सहारो भॼी आया आहियूं। MS साहब सां ॻाल्हायो आहे, MS साहब असांखे हाव हाव करे कलाक खां पोइ मोबाइल बंदि करे वियो आहे। एॾी बजट अचे थी जेकी गवर्नमेंट जी असां ग़रीबनि जे लाइ इहो हक़ बि न आहे त असांजो माण्हू मरी वञे, जेको आहे त असांखे इन हक़ जे लाइ असांखे का एम्बुलेंस बि नथी मिले त रहीम यार माण्हू पुॼाए असांजो माण्हू बचे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk